अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 179 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 180 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जी तस्वीर साफ़ ऐं ज़ाहिर नज़र ईंदी। दोस्तों हीअ ॾिसो, हिन खिड़कीअ ते माइक जी तस्वीर साफ़ नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 181 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन टीवीअ ते गौर कयो त हिन टीवीअ में माइक जी तस्वीर चुरपुर कंदे नज़र अचे थी। दोस्तों हीअ ॾिसो, माइक जी तस्वीर चुरपुर कंदे साफ़ नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 182 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में वरी तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते सॼी सारी माइक नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ ॾिसो, हिते सॼी हीअ माइक नज़र अची रही आहे। दोस्तों माइक जो हिकिड़ो टुकड़ो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 183 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते गौर कंदव त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो, माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 184 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जगह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ ॾिसो त हिते कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में ऐं उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों उन खां अलावा मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 185 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन भित ते लॻियल घड़ियाल ते गौर कयो त दोस्तों हिन सीन में हिन वक़्तु हिन घड़ियाल में 10:05 थिया आहिनि। दोस्तों हिन वक़्तु हिन घड़ियाल में 10:05 थिया आहिनि ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 मिनट 25 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे, यानी हिन सीन जी एंड थी थिए, ख़तमु थो हीअ सीन थिए, त तव्हां हाणे वरी उन घड़ियाल ते गौर कयो त हाणे उन साॻिए घड़ियाल में वरी बि 10:05 थिया आहिनि। दोस्तों हीअ सॼो 1 मिनट 25 सेकंडनि जो सीन गुज़री वियो, पर दोस्तों घड़ियाल में 1 सेकंड बि अॻियां न वधियो। दोस्तों सीन में पूरो 1 मिनट अॻियां थी वियो, पर घड़ियाल में 1 सेकंड बि अॻियां कोन वधियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।